साईं सही चवंदा आहिनि त वहम जो इलाज लुकमान हकीम वटि बि कोन हुओ। बाक़ी तव्हांजी दिलि मां इहो वहम त मुंहिं बि कोन निकिरंदो। बहितर आहे साईं त जेको मूं ॾोह कयो ई न आहे तव्हां उनजी मूंखे सज़ा ॾेई सघो था। ऐं जेको तव्हांजी सज़ा जो फ़ैसिलो हूंदो न साईं मूंखे क़बूल आहे। सर खान बहादुर जो चवणु हुयो त हू तव्हांजी ट्रांसफर जो पको बंदोबस्तु करे आयो आहे ऐं शहरोज़ ख़ान जी बि सुभाणे कोर्ट मां ज़मानत मंज़ूर थियण वारी आहे। मां अंदर में ॾाढी ढिनल आहियां। मूंखे डपु थो लॻे त इहे इख़्तिलाफ़ात किथे वञी दंग कंदा। जिते दंग कयूं उते पुॼी पवंदासीं। खान बहादुर जेकॾहिं ज़र अली जो ट्रांसफ़र कराइण में कामयाबु थी वियो त पोइ असांखे ख़तरो बि थी सघे थो। हूअं न त असांजे अखि खणी ॾिसण जी हिमत ई न कंदो। ऐं पंहिंजी इज़त जी ख़ातिर वक़ार जी ख़ातिर हर हद खां गुज़री सघां थो। उहा मुंहिंजे पुट जी मंग आहे ऐं कंहिं बि सूरत में हुनजी शादी एसपी सां थियण न ॾींदुसि। चांडोकी जेकॾहिं शहरोज़ ख़ान जी न थी त पोइ कंहिंजी बि कान थी सघंदी।